शांति। अॼु जा मावक, अॼु जी मुरली आहे 29/11/2023। मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठी मीठी ॿार पंहिंजी बुद्धि व वीचारनि खे एतिरो शुद्ध स्वच्छ ठाहियो जो श्रीमत की यथार्थ रीति धारण करे बाप जो नाम बालो करे सघूं। प्रश्न आहे, ॿारनि जी कहिड़ी अवस्था ही बाप जो शो कंदी। उत्तर आहे, जॾहिं ॿारनि जी निरंतर हर्षित मुख अचल लॾो स्थिर मस्त अवस्था ठहींदी, तॾहिं बाप जो शो करे सघंदा। अहिड़ी हिकु रस अवस्था वारा होशियार ॿार ई यथार्थ रीति सभिनि खे बाप जो परिचय ॾेई सघंदा आहिनि, जेका सदा निरंतर हर्षित मुख अचल लॾो स्थिर मस्त अवस्था में रहंदा। छो जी जॾहिं असांखे ज्ञान जी गहराई में वेंदासीं, गुणनि शक्तियुनि के कार्य में लॻाईंदासीं, श्रीमत के कार्य में लॻाईंदासीं, तॾहिं अहिड़ी अवस्था थी सघंदी आहे। तॾहिं असां यथार्थ रीति बाप जो परिचय ॾेई सघंदा आहियूं। गीता मरणो तुंहिंजी गले में। ओम शांति। ॿारनि गीत ॿुधियो, चईंदा आहिनि आया आहिनि तुंहिंजे दर ते जीते जी मरण जे लाइ। कंहिंजी दर ते? पोइ बि इहा ई ॻाल्हि निकिरंदी आहे कि अगरि गीता जो भॻवानु श्री कृष्ण चऊं त इहे सभु ॻाल्हियूं थी न सघनि। न श्री कृष्ण हिते अची सघे, उहो त सत्युग जो प्रिंस आहे। त सत्युग जो प्रिंस, हुते त कोई मरण जी ॻाल्हि बि न हूंदी आहे, हुते त मरण अक्षर बि न हूंदो आहे। त इहे त ॿिए कंहिंजे लाइ था चवनि। गीता कोई श्री कृष्ण न ॿुधाई अथई, गीता त परमपिता परमात्मा ॿुधाई अथई। सॼो मदार हिकु ॻाल्हि ते आहे, भक्ति में तव्हां एतिरी महिनत कंदा आया आहियो, उहो त दरकार ई न आहे। इहे त सेकेंड जी ॻाल्हि आहे। भक्ति में जो प्राप्ति करण लाइ जहिड़ा हेॾा माण्हू महिनत कंदा आहिनि, हुननि जी दरकार ई न आहे। प्राप्ति त जेका बि गुण शक्तियूं सम्झ खपे, उहो त असांखे हिकु सेकेंड में मिलंदी जॾहिं असां ख़ुदि खे आत्मा सम्झंदासीं, बाबा खे यादि कंदासीं। सिर्फ़ु इहे हिकु ॻाल्हि ई सिद्ध करण लाइ बि बाप खे केतिरी महिनत करणी पवंदी आहे कि असां आत्मा आहियूं, असांजो बाप परमात्मा आहे त हिकु ई ॻाल्हि न। जेसिताईं आत्मा पंहिंजे पीउ खे न पहचानंदी, उनखे पंहिंजो न मञंदी, तेसिताईं कुझु सम्झ में ई न ईंदो, तेसिताईं उहा प्राप्ति न थी सघंदी आहे। त जेतिरी महिनत करे भक्ति मार्ग में प्राप्ति करणु चाहिनि था, उहो हिकु सेकेंड में प्राप्त थी सघंदी आहे। सिर्फ़ु इहा ॻाल्हि हर मनुष्य आत्मा सम्झे कि असां आत्मा आहियूं, असांजो बाप उहो आहे। केतिरी नॉलेज ॾियणी पवंदी आहे। प्राचीन नॉलेज जो भॻवानु ॾिनी हुई, उहे ई नॉलेज आहे। सॼी ॻाल्हि गीता ते आहे न। परमपिता परमात्मा ई अची करे देवी देवता धर्म जी स्थापना जे लाइ सहज राजयोग ऐं ज्ञान सिखलायो अथई। मतिलबु इहे हिकु ॻाल्हि सम्झी वञनि कि गीता जो भॻवानु शिव बाबा आहे, परमपिता परमात्मा आहे, असां आत्मा आहिनि। जो पीउ ई असांखे इहे ज्ञान अर्थात श्रेष्ठ मत ॾींदा आहिनि, असांखे राजयोग सिखलाईंदा आहिनि, असांखे आत्मा परमात्मा ऐं सृष्टि चक्र जो ज्ञान ॾींदा आहिनि। इहे ई ॻाल्हि सम्झी वञनि त सभिनि जो बेड़ो पार आहे। मनुष्य त सम्झंदा आहिनि श्री कृष्ण कॾहिं पोइ अची करे गीता ॿुधाईंदो, परंतु हाणे तव्हांखे सुठी रीति गोले जे चित्र ते सिद्ध करिणो आहे कि गीता पारलौकिक परमपिता परमात्मा ज्ञान जी सागर ॿुधाई अथई। श्री कृष्ण जी महिमा ऐं परमपिता परमात्मा जी महिमा अलॻि अलॻि आहे। बाबा हेॾनि ॾींहंनि खां इहे ई टॉपिक ते चवनि था कि श्री कृष्ण ऐं परमपिता परमात्मा जी महिमा अलॻि अलॻि सिद्ध करो। ऐं अॼु बाबा चवनि था गोले जे चित्र ते ॿुधायो कि गीता जो भॻवानु पारलौकिक परमपिता परमात्मा ज्ञान जो सागर आहे। उहो आहे कृष्ण सत्युग जो पहिरियों प्रिंस, जंहिं सहज राजयोग सां इहे राज्य पद भाग्य प्राप्त कई। पढ़ंदे समय नाम रूप सां ॿियो हुयो, पोइ जॾहिं राज्य पाईंदो आहे तॾहिं ॿियो आहे। हीअ सिद्ध करे ॿुधाइणो आहे कि पंहिंजे अंतिम जन्म में पढ़ाई कई, पोइ सत्युग जो चक्कर जो पहिरें जन्म में राज्य पद पाई। पतित पावन आहे ई हिकु बाप। हाणे वरी खां श्री कृष्ण जी आत्मा पतित पावन द्वारा राजयोग सिखी भविष्य पावन दुनिया जो प्रिंस थी ठहे।
ये सिद्ध करे सम्झाइण में बि युक्तियूं खपनि, फॉरेनर्स खे बि सिद्ध करे ॿुधाइणो पए। नंबर 1 आहे ही गीता, सर्वशास्त्र में श्रीमद भगवत गीता माता आहे असांजी। हाणे माता खे जनम कंहिं ॾिनो? बाप ई माता खे एडॉप्ट कंदा आहिनि। गीता खे ॿुधाई, हीअं न चईंदसीं क्राइस्ट बाइबल खे एडॉप्ट कई, क्राइस्ट जो शिक्षा ॾिनई, उनखे पोइ उनजो पोइ बाइबल ठाहे करे पढ़ंदा आहिनि। हाणे गीता जी शिक्षा कंहिं ॾिनियूं जो वरी पोइ पुस्तक ठाहे करे पढ़ंदा रहंदा आहिनि। हाणे गीता जी शिक्षा कंहिं ॾिनई ये कंहिंखे पतो न आहे। ॿिया सभिनि शास्त्रनि जो पतो आहे। इहे जो सहज राजयोग जी शिक्षा आहे उहो कंहिं ॾिनई, इहे सिद्ध करे करे दुनिया में ॿुधाइणो आहे। जीअं हर धर्म शास्त्र जे बारे में चईंदा आहिनि कि फलाने फलाने गुरु चईं, फलाने फलाने इहे चईं, इहे गीता में सहज राजयोग ऐं गीता जो ज्ञान कंहिं ॾिनई जंहिंसां एॾो वॾो धर्म जी स्थापना थी, उहा कंहिं ॿुधाई, इहा असांखे सिद्ध करे ॿुधाइणो आहे। त बाबा जी मुरली हाणे वैसे बि समय अहिड़ो आहे त असांखे इहा पॉइंट सिद्ध करणी आहे। दुनिया त दिन प्रतिदिन तमो प्रधान ठहींदी रहंदी आहे। इहे सभु स्वच्छ बुद्धि में ई वेही सघंदो आहे। जो श्रीमत ते न हलंदा आहिनि उन्हनि खे धारणा न थी सघंदी आहे। श्रीमत चईंदी आहे तव्हां बिल्कुलु सम्झाए न सघंदा आहियो। श्रीमत चईंदी आहे तव्हां बिल्कुलु सम्झाए न सघंदा आहियो। पंहिंजे खे ज्ञानी न सम्झो। पहिरियों त मुख्य ॻाल्हि इहा सिद्ध करणी आहे कि गीता जो भॻवानु परम पिता परमात्मा आहे, उहो ई पतित पावन आहे न। मनुष्य त सर्वव्यापी चई ॾींदा आहिनि, उहा ब्रह्म तत्व चई ॾींदा आहिनि, उहा सागर चई ॾींदा आहिनि। त पहिरियों ये ॻाल्हि सिद्ध करो। मनुष्य त भॻवान खे सर्वव्यापी ब्रह्म तत्व उहा सागर चई छॾींदा आहिनि। त इहा बि सिद्ध करो कि भॻवानु केरु आहे, किथे रहंदो आहे, ऊच ऊच बाप, पोइ उहो अची करे कीअं असांखे एॾो ऊच ऊच ज्ञान ॾेई करे ऊच ऊच प्राप्ति कराईंदा आहिनि। जो आयो सो चई ॾींदा आहिनि। मनुष्य त बिगर अर्थ भूल सॼी गीता सां ई निकिती आहे। त सॼी भूल जो बीज छा आहे? गीता। त गीता में श्री कृष्ण जे बदिले असांखे परमपिता परमात्मा जो नाम सिद्ध करिणो आहे। जो गीता जो भॻवानु माण्हुनि श्री कृष्ण चई छॾियो अथनि, इहा भूल खे करेक्ट करिणो आहे। त सम्झाइण लाइ गीता ठाहिणी पए। बनारस वारा गुप्ता जी खे बि चईंदा हुया कि बनारस में इहे सिद्ध करे ॿुधायो कि गीता जो भॻवानु श्री कृष्ण न आहे। हाणे सम्मेलन त थींदा आहिनि, सभु रिलीजियस मनुष्य चईंदा आहिनि छा उपाय करूं त शांती थी वञे। हाणे शांती स्थापना करण वारो मनुष्य पतित मनुष्यनि जे हथ में त आहे न। शांती स्थापन करणु पतित मनुष्यनि जे त हथ में न आहे न। चईंदा बि आहिनि पतित पावन अचो, पोइ बि पतित कीअं शांती स्थापन करे सघंदा। जो माण्हू रिलीजियस कॉन्फ्रेंस करनि था उन्हनि खे असां चई सघंदा आहियूं कि तव्हां त पतित पावन बाप की सत्ता करो शांति जे लाइ, पावन दुनिया जे लाइ। पोइ असां एॾी कॉन्फ्रेंस करूं त असां त शांती कीअं स्थापना करे सघंदा आहियूं। जबकि बुलाईंदा ई आहिनि परंतु पतित पावन ठाहिण वारे बाप खे कोई ॼाणंदो ई न आहे। भारत पावन हुयो, हाणे पतित थियो आहे। हाणे पतित पावन केरु? इहा कोई जी बुद्धि में न ईंदो आहे। चई ॾींदा आहिनि रघुपति राघव राजा राम। हाणे उहो राम त आहे न। झूठ झूठो बुलावो कंदा आहिनि बाबा चवंदा। जो चईंदा आहिनि न रघुपति राघव राजा राम या भॻवान खे सॾु कंदा आहिनि त झूठो बुलावो कंदा आहिनि, ॼाणंदा कुझु न आहिनि। मतिलबु अपरिचित माण्हू खे मां भॻवान खे सत्ता करनि। केरु आहे, किथे रहंदो आहे, कीअं ईंदो, उहो कुझु बि न पतो आहे। बसि चवनि था अचे ऐं ख़ुदि ई वेही अलॻि अलॻि मूर्तियूं ठाहे उन्हनि खे राम सम्झी वेठा आहिनि। उन्हनि शांती स्थापना करनि था त झूठो बुलावो थी वियो न, ॼाणंदा कुझु न आहिनि। हाणे इहे कोई वञी करे ॿुधाए। वॾा सुठा ॿार खपनि हिन जे लाइ कि उहो उन्हनि खे वञी करे ॿुधाए
कि तव्हां जेके सॾु था करो उहो राम त त्रेता जो राम आहे या परमात्मा राम आहे। अगरि तव्हां हुन परमात्मा राम खे सॾु था करो, कंहिं लाइ था करो, त ज़रूरु ॿियो किथे रहंदो आहे, किथे रहंदो आहे, पोइ हुन जे बारे में परिचय ॾियो, बाबा जे बारे में सम्झाइण जी ॾाढी वॾी युक्ति खपे। वॾो गोलो बि ठाराइबो आहे जंहिंसां सिद्ध कयूं कि गीता जे भॻवान शिव बाबा ई गीता रची हुई। उहा त चई ॾींदा आहिनि कोई बि हुजे त सभी भॻवान आहिनि। कॾहिं कॾहिं माण्हू सॼी दुनिया में ॾाढी संस्थाएं निकिरी आहिनि त चईंदा आहिनि ॾाढी सभी भॻवान आहिनि, पोइ माण्हू सम्झण लाइ तयार बि न आहे। बाप चईंदा आहिनि तव्हां बेसमझ आहियो, मां अची करे पावन राज्य स्थापन कयो हुयो, हुन जे बदिले पोइ श्री कृष्ण जो नाम विझी छॾियो अथव। पतित बाबा चवनि था पतित खे ई पावन ठाहे करे फर्स्ट प्रिंस मां ई ठाहींदो न। भॻवान वाच्य मां श्री कृष्ण जी आत्मा खे एडॉप्ट करे ब्रह्मा ठाहे उन्हनि द्वारा ज्ञान ॾींदो आहे। उहो पोइ इहे इन सहज राजयोग सां फर्स्ट प्रिंस सतयुग जो ठही वेंदा आहिनि। इहे सम्झाइण ॿियो कंहिंजी बुद्धि में न आहे, इहे सम्झानी ॿियो कंहिंजी बुद्धि में न आहे। जॾहिं बाबा अचे असांजी बुद्धि जो तालो खोले, असांखे ज्ञान सम्झ में अचे, श्रीमत ते जेतिरो हलंदा हलंदासीं ओतिरो बुद्धि जो तालो खुलंदो वेंदो, ओतिरो असांखे इहे बाबा जी ॻाल्हियूं सम्झ में अची वेंदियूं। तव्हां पहिरों इहा भूल सिद्ध करे ॾेखारणी आहे तव्हांखे कि श्रीमद भगवत गीता सभु शास्त्र माई बाप आहे, सभु शास्त्रनि जी माई बाप आहे। इहे सिद्ध करे ॿुधायो। हुनजो रचयिता केरु? जीअं क्राइस्ट बाइबल खे जनम ॾिनई, उहो क्रिश्चन धर्म जो शास्त्र आहे। अच्छा, बाइबल जो बाप केरु? क्राइस्ट। हुनखे माई बाप त न चईंदासीं न, मगर मदर जी त हुते ॻाल्हि ई न आहे। बाबा चवनि था मदर जी त हुते ॻाल्हि ई न आहे। हीअ त हिते माता पिता आहे। भई दुनिया में ॿिया धर्म वारा सिर्फ़ु फादर चईंदा आहिनि। ॾिसो, परम पिता, गॉड फादर, अल्लाह, सिर्फ़ु भारतवासी ई भॻवान खे माता पिता जे रूप में यादि कंदा आहिनि। क्रिश्चन रीस करे श्री कृष्ण जे धर्म सां, क्रिश्चन रीस कई अथई श्री कृष्ण जे धर्म सां, ईअं त उहो क्राइस्ट खे मञण वारा आहिनि। जीअं बुद्ध जे धर्म स्थापन कई त बौद्धिन जो शास्त्र बि आहे। त हाणे बाबा चवनि था कि हाणे गीता कंहिं ॿुधाई? त बाबा एग्ज़ाम्पल था ॾियनि, भई तव्हां चई सघंदा आहियो भई बाइबल बौद्ध धर्म जो शास्त्र, त उहो पंहिंजे पंहिंजे धर्म स्थापकनि जो नाम वठंदा आहिनि कि हुननि ॿुधाई, हीअं कई। हाणे असांजो आदि सनातन देवी देवता धर्म जो शास्त्र गीता कंहिं ॿुधाई अथई? श्री कृष्ण त हुन सां जन्म वरितो अथई, गीता ज्ञान पढ़ी करे अहिड़ो ठहियो। हाणे गीता कंहिं ॿुधाई अथई? उन्हनि सां कहिड़ो धर्म स्थापन थियो, इहे कोई बि न ॼाणंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि कॾहिं न चईंदा कि पतित पावन परमपिता परमात्मा ज्ञान ॾिनई। दुनिया में ईअं न चईंदा आहिनि न, कॾहिं न चईंदा कि हाणे गोलो अहिड़ो ठाहियो जंहिंसां सम्झी सघूं कि बराबरि परमपिता परमात्मा ज्ञान ॾिनो अथई। राधे कृष्ण त सतयुग में हुया, उन्हनि पंहिंजे खे त ज्ञान न ॾिनो हूंदो न, ज्ञान ॾियण वारो त ॿियो खपे। कोई त उन्हनि खे पास करायो नहीं न। भई छोजी ॾिसो, राधे कृष्ण बि त हिकु मनुष्य आत्मा ई आहे न। त दुनिया में हेॾी सारी आत्माउनि मां हुन 2 आत्माउनि खे ई एॾो वॾो राज्य भाग्य कीअं ॾिनो? छा पढ़ाई करे जो हुननि एॾो वॾो राज्य भाग्य प्राप्त कई? ज़रूरु हुननि खे कंहिं पास करायो हूंदो। इहे राज्य ई प्राप्त कराइण जो ज्ञान कंहिं ॾिनई? क़िस्मत आपे ई त न ठहींदी आहे न। क़िस्मत ठाहिण वारो या त बाप आहे या त टीचर आहे। चईंदा आहिनि गुरु गति ॾींदा, परंतु गति सदगति जो अर्थ बि न सम्झंदा आहिनि। प्रवृत्ति मार्ग वारनि जी सदगति थींदी आहे, बाक़ी गति माना सभु बाप वटि हली वञनि।
इहे ॻाल्हियूं कोई बि सम्झंदा न आहिनि। उहो त भक्ति मार्ग में ॾाढा वॾा वॾा दुकान खोले करे वेठा आहिनि। सचो ज्ञान मार्ग जो दुकान त इहा हिकु ई आहे, बाक़ी सभु भक्ति मार्ग जी दुकानियूं आहिनि। बाबा चवनि था केॾा वॾा वॾा मंदर, टिकाणा, मस्जिदियूं, अलाए छा छा हाणे त सभु पंहिंजे पंहिंजे धर्म अनुसार अलॻि अलॻि गुरू करे वेठा आहिनि। सभु कमाई जो साधन थी वियो आहे। इहे सचे ज्ञान मार्ग जी दुकान त इहे हिकु ई आहे, बाक़ी सभु आहे भक्ति मार्ग जी दुकानियूं। बाप चईंदा आहिनि इहे सभु वेद शास्त्र आदि सभु भक्ति मार्ग जी सामग्री आहे। इन जप तप वेद शास्त्र आदि जो अध्ययन करण सां मां न मिलंदो आहे। शिव भॻवान वाचे हिन जप तप वेद शास्त्र आदि जे अध्ययन करण सां मां न मिलंदो आहे। मां त ॿारनि खे ज्ञान ॾेई करे पावन ठाहींदो आहे न, सॼी सृष्टि खे जो सदगति दाता आहियां न मां। वाया गति में वञी करे पोइ सदगति में अचिणो आहे। हाणे त सतयुग में सभु त सतयुग में न ईंदासीं न भई। सुख त सभिनि खे मिलंदो, लेकिन असांखे स्वर्ग जा सुख ॾिसण लाइ मिलंदा। लेकिन पहिरियों सभु आत्मायूं गति में वेंदियूं, पोइ सदगति में ईंदियूं पंहिंजे पंहिंजे समय ते। लेकिन सतयुग में त हाणे असां ई ईंदासीं न। इहे ड्रामो ठहियलु आहे न, जो कल्प पहिरियों तव्हांखे सेखारियो हुयो, जो चित्र ठाराया हुआ, हाणे बि बाबा ठाराइनि था। मनुष्य चवंदा आहिनि 3 धर्मनि जी टंग ते सृष्टि बीठी आहे। हिकु देवी देवता धर्म जी टंग टुटल आहे, हिन लाइ हिलंदी रहंदी आहे। पहिरियों हिकु धर्म रहंदो हुयो, हिनखे अद्वैत राज्य चइबो आहे। पहिरियों त सिर्फ़ु हिकु ई धर्म ते सृष्टि हुई, मतिलबु पूरी सृष्टि ते हिकु ई धर्म हुयो। पोइ उहो हिकु टंग घटि थी 3 टंगियूं निकितियूं, जंहिंमें कुझु बि ताक़त न रहंदी आहे आपस। पोइ बाबा चवंदा आहिनि कि पोइ उहो हिकु टंग कम थी, पोइ 3 टंगूं निकिरंदियूं आहिनि, जंहिंमें कुझु बि ताक़त न रहंदी आहे। आपस में लड़ाई झगड़ो कंदा रहनि। बाक़ी ॾिसो ॿिया धर्म में त शुरू खां ई लड़ाई झगड़ो आहे। मतिलबु शुरू में धन संपत्ति खणी आहे, लड़ाई झगड़ो करे, मतिलबु शुरूआती अर्थात कि उन्हनि एॾो सुख त न ॾिठो जेतिरो असां। शुरू में थोरो हूंदो सुख, पर ॾिसो इहे क्रिश्चन जो ॾिसो, हिननि जो त क्राइस्ट जंहिंमें धर्म स्थापक जी आत्मा आई, हुननि में बि त केॾा दुख ॾिठई न। त शुरू में सभु ॿिया धर्मनि में त ताक़त न आहे न, भले हाणे सुठा थिया आहिनि। धणी खे ॼाणंदा न आहिनि, निधन जा ठही पईंदा आहिनि। सम्झाइण जी ॾाढी युक्ति खपे। प्रदर्शनी में बि इहे ॻाल्हियूं सम्झाइणियूं आहिनि कि गीता जो भॻवानु श्री कृष्ण न आहे, परम पिता परमात्मा आहे, जंहिंजो बर्थ प्लेस भारत आहे। श्री कृष्ण त आहे ई साकार, उहो त परमात्मा त निराकार आहे, उनजी महिमा बिल्कुलु अलॻि आहे। अहिड़ी युक्ति सां कार्टून ठाहिणो खपे जो सिद्ध थी वञे कि गीता कीअं ॿुधाई अथई। त बाबा अॼुकल्ह माण्हुनि खे एनिमेटेड सीरियूं ॾाढियूं सुठियूं थी लॻनि, त बाबा चवनि था अहिड़ी युक्ति सां कार्टून ठाहियो जंहिंसां सिद्ध थी वञे कि गीता कीअं ॿुधाई। अंधनि जे आगे वॾी आरसी आईनो रखिणो आहे असांखे। अहिड़ा चीजियूं ठाहियो कि उन्हनि खां ई पुछो कि हाणे ॿुधायो केरु आहे। इहा आहे अंधनि जे अॻियां आईनो। असांजा चित्र आहिनि, जेका बि असां सुठे सुठे कार्टून रूप में चित्र ठाहींदासीं, इहा हूंदो अंधनि जे अॻियां आईनो। जास्ती टू मच में न वञिणो खपे। कड़ी भूल इहा आहे कि परमपिता परमात्मा खे न ॼाणंदा आहिनि। परमपिता परमात्मा जी महिमा अलॻि आहे, हुनजे बदिले श्री कृष्ण जी महिमा ॾेई छॾी अथनि। लक्ष्मी नारायण जी चित्र जंहिंमें हेठि राधे कृष्ण आहे न, उहो ई लक्ष्मी नारायण ठाहींदा आहिनि। लक्ष्मी नारायण सतयुग में, राम सीता त्रेता में, पहिरियों नंबर ॿार श्री कृष्ण, उन्हनि खे पोइ द्वापर में खणी आहिनि। हाणे इहे सभु भक्ति मार्ग में न हूंदा। विलायत वारा हिन ॻाल्हियुनि खे छा ॼाणनि। ड्रामा अनुसार इहे ज्ञान कंहिं वटि बि न आहे। चवंदा बि आहिनि ज्ञान ॾींहुं भक्ति राति, ब्रह्मा जो ॾींहुं ब्रह्मा जी राति।
सत्य स्थापन करण वारो केरु? ब्रह्मा आयो काथा? सूक्ष्म वतन में काथा आयो? परम पिता परमात्मा ही सूक्ष्म सृष्टि पहिरियों पहिरियों रचंदा आहिनि न। जॾहिं शिव बाबा हिन सृष्टि ते ईंदा आहिनि त पहिरियों पहिरियों सूक्ष्म सृष्टि रचंदा आहिनि। हुते ब्रह्मा ॾेखारींदा आहिनि, परंतु हुते त प्रजापिता ब्रह्मा हूंदो न आहे। ज़रूरु प्रजापिता ब्रह्मा ॿियो आहे, उहो काथां खां ईंदो? इहे सभु ॻाल्हियूं कोई सम्झी न सघे। श्री कृष्ण जे अंतिम जन्म में उन्हनि खे परमात्मा पंहिंजो रथ ठातईं। श्री कृष्ण जो जेको अंतिम जन्म हुयो, उन अंतिम जन्म में श्री कृष्ण जी आत्मा जो जेको अंतिम जन्म जो शरीर हूंदो, उनखे पंहिंजो रथ ठातईं बाबा। ये कंहिंजी बुद्धि में न आहे, ये ॾाढो भारी क्लास आहे, जिते भारी भारी नॉलेज मिलंदी आहे। सम्झण जे लाइ विशाल बुद्धि खपे। सम्झण जे लाइ पहिरियों पहिरियों बाबा जे मथां निश्चय खपे कि मुंहिंजो पीउ आहे, मुंहिंजो टीचर आहे, हीअ मुंहिंजो सतगुरु आहे। पोइ जेतिरो जेतिरो निश्चय थींदो वेंदो, ओतिरो ओतिरो बुद्धि जो तालो खुलंदो वेंदो, ओतिरो ओतिरो असांखे पढ़ाई सम्झ में ईंदी वेंदी। टीचर त सम्झंदा आहिनि इहे स्टूडेंट कहिड़ो आहे, त छा बाप न सम्झंदा हूंदा? इहे बेहद जे बाप जो क्लास आहे। टीचर त सम्झंदा आहिनि इहे स्टूडेंट कहिड़ो आहे, त छा बाप न सम्झंदा? इहे बेहद जे बाप जो क्लास आहे। जॾहिं दुनियावी टीचर सम्झी वठंदा आहिनि कि ॿार कीअं आहे, त उअं ई बेहद जे बाप जे क्लास में बि बाबा त हर मनुष्य आत्मा खे ॼाणंदो आहे कि मुंहिंजो स्टूडेंट कहिड़ो आहे। हितां जी ॻाल्हि ई निराली आहे। शास्त्रनि में त प्रलय आदि ॾेखारे करे केतिरो रोलो करे छॾियो अथनि, केतिरो घमंड आहे न। रामायण गीता आदि कीअं वेही ॿुधाईंदा आहिनि। श्री कृष्ण त गीता ॿुधाई न, हुननि त गीता जो ज्ञान ॿुधी करे राज्य पद प्राप्त कई। सिद्ध करे सम्झाईंदा आहिनि गीता जो भॻवानु इहो आहे। सिद्ध करे सम्झाईंदा आहिनि गीता जो भॻवानु इहा, उन्हनि जा गुण इहा आहिनि, श्री कृष्ण जा गुण इहा आहिनि। त हाणे जीअं बाबा असांखे सिद्ध कयो अथई, असांखे बि ॿियनि खे सिद्ध करे ॿुधाइणो आहे। इहा भूल जे कारण ई भारत कौड़ी जहिड़ो ठहियो आहे। तव्हां माताऊं उन्हनि खे चई सघंदा आहियो कि तव्हां माण्हू चईंदा आहियो माता नर्क जो द्वार आहे, परंतु परम पिता परमात्मा ज्ञान जो कलश माताउनि खे ॾिनो अथनि। माता ई स्वर्ग जो द्वार ठाहींदियूं आहिनि। तव्हां निंदा था करो, परंतु ॻाल्हाइण वारो ॾाढो होशियारु खपे। जे माताउनि जी जो निंदा कई अथई न, त माताऊं बि ॿियनि खे चई सघंदा आहिनि कि असांखे परमात्मा एॾो ऊचो कर्तव्य ॾिनो अथई, उहो नशो हुजिणो खपे। तॾहिं माताऊं इहे पॉइंट बाबा जो ईअं ज्ञान ॾेई सघंदा आहिनि। पॉइंट सभु नोट करे सम्झाइणु खपनि। भक्ति मार्ग वास्तव में गृहस्थनि जे लाइ आहे। इहो आहे प्रवृत्ति मार्ग जो सहज राजयोग। हाणे बाबा जो ज्ञान बि त गृहस्थनि जे लाइ आहे न। बाबा त घर गृहस्थी वारनि खे ई चईंदा आहिनि न कि तव्हां हिन ज्ञान खे धारण करे पंहिंजी घर गृहस्थी स्वर्ग जहिड़ी ठाहियो। असां सिद्ध करे सम्झाइण लाइ आया आहियूं। ॿारनि खे शो करिणो खपे, सदैव हर्षित मुख अचल स्थिर मस्तु रहणो खपे। अॻियां हली महिमा निकिरंदी ज़रूरु। तव्हां सभु आहियो त ब्रह्मा कुमार कुमारियूं न। कुमारी उहा जो 21 जन्मनि जे लाइ बाप सां वरसो ॿियनि खे ॾियाराए, उहा कुमारी ठहिणो आहे। कुमारियुनि जी महिमा ॾाढी भारी आहे। मुख्य कुमारी तव्हांजी मम्मा आहे न। चंद्रमा जे अॻियां पोइ सुठो स्टार बि त खपे। उहो ज्ञान, इहे विषय बाबा ज्ञान सूर्य ब्रह्मा मम्मा चंद्रमा ऐं पहिरियों पहिरियों चमकंदो सितारो आहे मम्मा। पहिरियों पहिरियों चमकंदो सितारो आहे मम्मा। त इहे गुप्त बाबा चवनि था, इहे ज्ञान सूर्य जे गुप्त मम्मा अलॻि बि आहे ब्रह्मा मम्मा। इहे राज सां ॿार ई सम्झी करे ॿियनि खे सम्झाए सघंदा आहियूं। इहा मम्मा जो नाम अलॻि आहे। मंदरु हुननि जा ई ठहियलु आहिनि। इहा गुप्त बूढ़ी माँ जो मंदरु थोरी आहे ब्रह्मा मामा जो, लेकिन साकार में असांजी मम्मा आहे, हुननि जा केॾा सारा मंदर आहिनि। इहा मम्मा जो नाम अलॻि आहे, मंदर हुननि जा आहिनि।
ये मम्मा जो नाम अलॻि आहे। मंदिर असांजी नंढी मम्मा जा आहिनि। ये गुप्त बूढ़ी मम्मा जो मंदिर थोड़ी ठाहींदो आहे, ये त माता पिता कंबाइंड आहे न, दुनिया इहे न ॼाणदी आहे। श्री कृष्ण त चई न सघे न, उहो पोइ सतयुग जो प्रिंस हूंदो। अॼु सभिनि खे बाबा इहो पॉइंट असांखे चवनि था कि सभिनि खे चओ कि गीता ज्ञान शिव बाबा ॿुधायो अथई। जंहिं ज्ञान खे ॿुधी करे श्री कृष्ण पहिरों प्रिंस सतयुग जो ठहियो। त शिव बाप गीता मां द्वारा श्री कृष्ण जो जन्म थियो। बाबा चवनि था उहो त सतयुग जो प्रिंस इहे ॿुधायो। श्री कृष्ण में भॻवानु अची न सघे, छो जी भॻवानु त दुख जी दुनिया में ईंदा आहिनि न। दुख जी दुनिया जो जॾहिं अंत थी, सुख जी दुनिया जी स्थापना करण ईंदा आहिनि। त श्री कृष्ण त सतयुग जो पहिरियों प्रिंस हूंदो, हुते त सुख ई सुख हूंदो न, पोइ हुते कीअं भॻवानु अची सघे। त श्री कृष्ण में भॻवानु न अची सघंदो, इहो सम्झाइणु ॾाढो सहज आहे। गीता में भॻवान जी महिमा अलॻि आहे। उहो पतित पावन सॼी दुनिया जो गाइड बि आहे, लिबरेटर बि आहे। शिव बाबा सॼी दुनिया जो गाइड बि आहे त लिबरेटर बि आहे न। मनुष्य चित्रनि में सम्झी वेंदा कि बराबरि परम पिता परमात्मा जी महिमा अलॻि आहे, श्री कृष्ण जी अलॻि आहे। सभु हिकु थोड़ी थी सघंदा आहिनि। हाणे बाप त बाप आहे, हा, बाक़ी जेका बि माण्हू अलॻि अलॻि नाम रूप सां भॻवान खे पूजनि था, अलॻि अलॻि धर्म स्थापकनि खे पूजनि था, त हुननि त जीअं असांखे भॻवान खां शक्ति वठी करे ॾियनि था। उहो त भॻवानु जीअं त उहो हिकु बाप ऐं उहा लाइक़ु ॿार सम्झो। असां बि लाइक़ु आहियूं, लेकिन उहा जास्ती लाइक़ु ॿार आहिनि। जो चईंदा आहिनि न कॾहिं कॾहिं के त हिकदमि पीउ ते वियो आहे, लेकिन पीउ त पीउ आहे न, ॿार त ॿार ई आहिनि। छा मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, पंहिंजी अवस्था ॾाढी मस्तु अचल अॾोर ठाहिणी आहे, सदा हर्षित मुख रहणो आहे। बाबा चवनि था पंहिंजी अवस्था सदा मस्तु अचल अॾोर ठाहिणी आहे, सदा हर्षित मुख रहणो आहे। ॿियो आहे ज्ञान जो शुद्ध घमंड में रही बाप जो शो करिणो आहे। गीता जे भॻवान खे सिद्ध करे बाप जी सची पहचान ॾियणी आहे। पंहिंजे ज्ञान जे शुद्ध घमंड में रहणो आहे। जीअं मां दुनिया में माण्हू अशुद्ध घमंड में रहंदा आहिनि न, असां वॾे घर जा आहियूं, पढ़ियल लिखियल आहियूं, वॾी जॉब कंदा आहियूं, असां ॾाढा सुंदर आहियूं, असांजा कपिड़ा गहना, इहे सभु माण्हुनि खे घमंड हूंदो आहे न दुनिया में। लेकिन असांखे सदा घमंड हुजिणो खपे शुद्ध, कि मां आत्मा परमात्मा जो ॿारु आहियां, मां हाणे स्वर्ग जो राज्य भाग्य वठण वारी आत्मा आहियां, मां मुंहिंजो पीउ केरु आहे, मुंहिंजो टीचर केरु आहे, मुंहिंजो सतगुरु केरु आहे, ऐं मां मुंहिंजी बुद्धि केॾी सुठी आहे कि मां बाबा खे पहचानियो आहे। त हीउ शुद्ध घमंड में रहणो आहे। वरदाना स्मृति स्वरूप ठही विस्मृति वारनि खे स्मृति ॾियारण वारा सचा सेवाधारी ठहो। पंहिंजी स्मृति स्वरूप जी फीचर्स द्वारा ॿियनि खे स्मृति स्वरूप ठाहिण, ये ही सची सेवा आहे। असांजे फीचर्स ॿियनि खे स्मृति ॾियाराइनि कि मां आत्मा आहियां। मस्तक में ॾिसंदे ई चमकदी हुई आत्मा व मणिनि खे, मस्तक में ॾिसनि ई चमकदी हुई आत्मा व मणिनि खे। जीअं सांप जी मणी ॾिसी करे सांप जी तरफ़ कोई जो ध्यानु न वेंदो आहे, ईअं ई असांजी अविनाशी चमकदी हुई मणी खे ॾिसी माण्हू पंहिंजे देहभान खे भुलिजी वञनि। अटेंशन स्वतः आत्मा जी तरफ़ ई वञे। विस्मृति वारनि खे स्मृति अची वञे, तॾहिं चईंदासीं सच्चा सेवाधारी। अंतिम समय में 7 ॾींहंनि जो कोर्स न ॾींदो। अंतिम समय में असांजी आत्मिक दृष्टि, असां में जेतिरी स्मृति हूंदी न, असां पंहिंजी 1 सेकेंड जी दृष्टि द्वारा, पंहिंजी 1 सेकेंड जी स्मृति द्वारा अगरि स्मृति स्वरूप हूंदासीं कि मां आत्मा आहियां, परम धाम में रहण वारी, परमात्मा मुंहिंजो पीउ आहे, मां हीअं चकर लॻाए आई आहियां,
बसि ज्ञान में यही त आहे, आत्मा परमात्मा सृष्टि चक्कर। ये सॼो ज्ञान असां हिकु सेकेंड जहिड़ी असांजे बुद्धि में ये ज्ञान रमण कंदा रहंदासीं सदा, तॾहिं असां पंहिंजी हिकु दृष्टि सां के बि आत्मा खे 7 ॾींहंनि जो कोर्स कराए सघंदा आहियूं। त विस्मृति वारनि खे स्मृति अची वञे, इनखे चईंदासीं सच्चा सेवाधारी। स्लोगन आहे, अवगुण धारण करण वारी बुद्धि जो नाश करे सतो प्रधान दिव्य बुद्धि धारण करो। अवगुण धारण करण वारी बुद्धि जो नाश करे सतो प्रधान दिव्य बुद्धि धारण करो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।